लाहौर जे एहतसाब अदालत मनी लॉन्ड्रिंग केस में अपोजिशन लीडर शहबाज शरीफ जो 20 अक्टूबर ताईं जिस्मानी रिमांड मंजूर करे वरितो। शहबाज शरीफ की घरवारी हाज़िरी का छूट लाइ दरख्वास्त दाख़िल कराए छॾी। अदालत दरख्वास्त ते जवाब जमा करण लाइ नेब के नोटिस जारी करे छॾियो आहे। नेब अख्तियारी मनी लॉन्ड्रिंग केस में गिरफ़्तार अपोजिशन लीडर शहबाज शरीफ के लाहौर जे एहतसाब अदालत में पेश कयो। अदालत शहबाज शरीफ जो 7 ॾींहं जो जिस्मानी रिमांड मंजूर कंदे खेसि ॿीहर 20 अक्टूबर ते पेश करण जो हुकुम ॾिनो। अदालत में शहबाज शरीफ की घरवारी हाज़िरी का छूट लाइ दरख्वास्त दाख़िल कराई, जंहिं ते जवाब जमा करण लाइ नेब के नोटिस जारी कयो वियो आहे। ॿुधणी दौरान नेब प्रोसिक्यूटर मौक़िफ़ अख्तियार कयो त शहबाज शरीफ परॾेह में मौजूद मिल्कियत जो रिकॉर्ड नाहे ॾिनो, परॾेह में फ्लैट्स ख़रीद करण जा ज़रिया ॿुधाया वञनि। ॿुधणी दौरान शहबाज शरीफ चयो त मुंहिंजे नाले ते हिकु बि टीटी आयल हुजे त सरेंडर करण लाइ तयार आहियां। 2005 खां अॻु बर्तानिया में मुंहिंजो ₹1 जो बि कारोबार न हो। पंहिंजो कारोबार शुरू कयो त जीअं ज़िंदगी गुज़ारे सघां। शहबाज शरीफ जो चवणु हो त जेल जे सूर हुजण सबबि निमाज़ जी अदायगी बि ॾुखियाई थी रही आहे। इमरान ख़ान ऐं शहज़ाद अकबर जे चवण ते मूंखे तकलीफ़ ॾिनी वञे थी। घर मां रिवॉल्विंग चेयर घुराइणी पई त जीअं निमाज़ अदा करे सघां।